अरे मुखे इहो सुना तुन वेचारे गुलूड़े सा कुजाड़े लाई विड़ी आई। डिठो तुंजो गुड़ो निभागो बेहया बेशर्मो। आऊं तो हुनजो कंध भनी छड्या पर निभागो भजी वियो। रन न वेचारे ते कावड़ कुजाड़े लाया है नहीं। मो निभागो इश्क तो कमाए। ए चवी कुजाड़ो थी निभागी। ए सच थी चवा समझाए छड पंहिंजे दादले नौकर के न त हुन सां गॾु तोखे बि कया न सिधो। रव न कयो कुजाड़ो है। मुंह निभागो मुखे अखियूं तो भञे। हाँ? यो कुजाड़ो थी चवी उते मेरी अख खई है से। बियो न त वरी निभागा। अजी यह मजाल जो मुझी सजादी ते मेरी अख तो रखे। साथ हो जो आने सोरे के। मुखे एड़ो मानू घर में न खपे। आऊं तोखे बुधाई थी छड्या। हयार जो हयार ने सोरे के वनी तो सेखत दिया। निमक हराम निमक खोर। बियो न त वरी मुंह बेनिमक्यो हुन के जरो भी निमक जो ख्याल न थियो। ए भजी सजादी तू दिल में मकज आओ निसा तो दिसी या न दिसी ये तुंजी मर्जी है। बाकी ते आयो पो तू वेही दिस जा छोरो इते मोह पयो हुंदो। तो कना अग तो वनी ठायास वो मुखे मानी खाण दे उठी मानी खणिया दे पो वनी तो दिसास। हां आउ मानी खणी थी अचा पर बुध सा कढंदे। हां निपुड़े छरी दो सास। हां पो मां मानी खणी थी अचा। काका पटेल हाणे तुझी टंग कीअं आहे? माटी राणा खान है खासो आ जंग लगे गई है होए। काका पटेल हिन राणे खान खे माफ़ कर। मुंहिंजे माण्हुनि जे हूंदे सूंदे तोखे धके हलिया विया तुंहिंजी टंग झोरे विया। बेली मूंखे माफ़ कर। माटी राणा खान तू पैसे मान मथी हूं ठुड़के ठुड़के उठे जाइस। तू पैसे मान मन थी तिना केड़ी खबर मिना सजी खबर है होए। काका पटेल आऊं कीअं न परेशान थिया। वो सिलूड़ो हुनजो चमचो चने सिर जो तोखे धके हलियो वियो। असां लाइ ॿुॾी मरण जो मक़ाम अञा चए थो त तूं शर्मसार न थी। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।